अब वीठो है, अब वीठो है। अब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब कुत्ते दौर मता लो सब खैर कईला अल्लाह पूरा ये निकली बैठा थारो आऊं मूं ॿुधो तव्हांजी कंपनी में तव्हांखे को मुलाज़म जी ज़रूरत आहे। जी हाँ भला केरई किथां कई ही फज़ीलत कर गलो त छा सभु असीं बाराड़ी जा माण्हू आहियूं असीं बटन ॾियूं कोन्हे ॾियूं त गर्मी आहे न गर्मी थिए थी इलाही गर्मी थिए थी सभु आऊं तोखे ख़बर आहे किथां आयो आहियां ख़बर आहे ऐं किथां आयो आहियां ऐं असांजे घर आयो आयो त घरां ई रोंदो किथे रोंदो सभु रोंदो रोंदो असांजे घर रोंदो आहियां ख़ुदाया बंदा तो ॿुधा शहर तो किथे आहे ऐं किथां खां आयो आहीं शहर शहर जे नाले जी सभु आऊं सम्झो त शहर जे नाले बाबा खे ख़बर हूंदी बाबा खे अॼु को मुसीबत आहे शामत आहे बाबा पणे खे त ख़बर हूंदी पर पढ़ियल घणो ई सभु पढ़ियल ऐं इलाही पढ़ियल आहियां ऐं अलफ अंब जी पती में वियुसि त साईं मूंखे नक मां सित पे वई त साईं मूंखे उछले जुतीअ पादर आयो मूं जुतीअ पादर साईं जो खणी लाथो वरी मूंखे उछले ॿियो आई त मूं वरी पादर ॿियो बि खणी लाथो ऐं ॿई पादर खणी भॼी वियो घर वारनि मूंखे चयो कीअं पढ़ी आहे मुंहिंजो पढ़ी आयो आहियां जूता हिकिड़ा खाई आयो ॿिया ॾिसो खणी आयो कढी छॾी स्कूल मां बाक़ी अलफ अंब जी पती सॼी पढ़ियल आहियां ॻाल्हि ॿुध नौकिरी वठण आई साईं तोखे अलफ अंब जी पती मां भॼाए छॾियो भला ॻाल्हि ॿुध बेबला के घणा नुक़्ता आहिनि सभु बेबला के न नुक़्ता सम्झो तो सभु भला जो हर को नालो न त मूंखे भलान खां इलाही डप थो पए भलान खां न अला भलान खां असांखे डप थो पए भलान जो नालो न तोखे कंपनी में लॻाइणो मूंखे लॻाए न त मूंखे जा एॾो जिदड़ो भला हुआ भला खेण वारी नथो जा पटी वारी तो ॻाल्हि में भला जा भला ॻाल्हि ॿुध पोइ भला खे छॾियूं था अलफ अंब के घणा नुक़्ता आहिनि अलफ अंब के मूंखे ईंदा अलफ अंब के नुक़्ता आहिनि ऐं सम्झा त मूंखे ईंदा हुआ अलफ अंब के 4 नुक़्ता आहिनि 4 नुक़्ता आहिनि ए साहब अलफ अंब के अॻ में नुक़्ता हुआ 4 नुक़्ता हुआ ऐं हींअर थी सघे थो महांगाई जो दौर आहे नवाब शरीफ शहबाज शरीफ वज़ीर ज़मान थी सघे थो न कटे छॾिया हुजनि भला ॻाल्हि ॿुध अलफ अंब जो बि अखर जो नुक़्तनि जो कोन आयो बे भला खां तोखे डप थो पए उहा भला आहे भला ॻाल्हि ॿुध दाल दोल के घणा नुक़्ता आहिनि माने दाल दोल त सवलो आहे असांजे ॻोठ में काज थींदो आहे न पोइ हुते मंगणार ईंदो आहे ढोल वॼाइण पोइ ॾिसां उहो ढोल वॼाइण ईंदो न पोइ हुन ढोल खे आऊं ॾिसंदुसि नुक़्ता घणा आहिनि पोइ जेतिरा नुक़्ता हूंदा तव्हांखे ॿुधाईंदुसि वॾी शामत आहे लो पूरा ठाहियासीं भला ॻाल्हि ॿुध दोल खे छॾ हर शइ खे छॾ तोखे नौकिरी करणी आहे या कोन्हे करणी हा साहिबु मूंखे नौकिरी करणी आहे नौकिरी जे लाइ त आयो आहियां हाँ तो मूंखे ॿुधा पाकिस्तान कीअं आज़ाद करायो पाकिस्तान आज़ाद के करायो पाकिस्तान त आऊं सम्झां थो त ॿिया नो लाया साहिबु पाकिस्तान सिर्फ़ आऊं सभु सम्झा थो इमरान खान आज़ाद करायो इमरान खान अरे पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना करायो तोखे कंहिं ॿुधायो इमरान खान आज़ाद करायो अयो कायदे आज़म ऐं इमरान खान ॿई यार हुआ पोइ इमरान खान वरी कायदे आज़म खे चयो बसि पाकिस्तान तूं आज़ाद कराए पोइ कायदे आज़म आज़ाद करायो पाकिस्तान अल्लाह मथे जो को सूर आई इमरान खान चयो हुनखे हा न त कायदे आज़म खे त पाकिस्तान आज़ाद कराए अरे शामत त कोन आई ॻाल्हि ॿुध तो असांखे गिची में को पियो ही सॼो ॾींहुं रोटा बि कोन्हे का मच्छी माल किराया गेट आउट सभु गेता घणा ख़बर गेट आउट हा त गेता हथ करे लाहींदुसि तोखे हथ करे ॾींदुसि न गेता घणे वारा खपनि गेता हींअर महांगा न वॾी वो शामत आहे वॾी फिल्म में ठतो ॻाल्हि ॿुध गेट आउट माय गॉड आई सी माण्हू हींअर गर्मी में बरस सभु तोखे सी पिया आई से गो अब हींअर तव्हां चयो पिया गेता हाँ वरी गो जी त ख़बर क़ीमत तो ॿुधी आहे
लख 1.5 लख रुपए जी हींअर भो लॻी पई आहे पहिरीं त ॻाल्हाईंदासीं ऐं भले पैसा ॾिजे ऐं तोखे वठाए ॾे मूंखे नौकिरी ते लॻाए ऐं ग़रीब माण्हू आहियां अब्बा खुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾ ए तूं जरा मुंहिंजे मूंखे मथे में मुलाज़िम लॻा न त आउं हीअ ऑफिस छॾे भॼींदुसि खुदा जे वास्ते ॿियो को वञी ॾिस तोसां न सिंधी में ॻाल्हायोसीं उर्दू में ॻाल्हायोसीं इंग्लिश में बि ॻाल्हायोसीं तॾहिं बि तोखे दिमाग़ में ॻाल्हि नथी थिए तूं आयो किथां खां कहिड़े पासे जी शाम अथई वञी उन पासे असां मां हा असांजे घर आहियां मूंखे नौकिरी ते लॻाए ऐं ग़रीब माण्हू आहियां तोखे दुआ कंदो त यार मूं जेकॾहिं तोखां पुछां दाल दोले घणा निकितल उन जी वरी मंगण वारा खां पुछे हा त पोइ धोल जे अल फंब जो पुछां न त 4 निकितल हेॾासीं असां बि पढ़ियासीं पर अल फंब निकिता ई कोन्हे धोल खे ऐं बेबला खां तोखे डप थो पए भला का असांजे दफ़्तर बाबा असीं ॿियो को ॾिस वञी ॿियो को मुड़ा मोकिल न त धोल असीं वॼायूं कोन असां निकिरे थो माण्हू खे घुरायां गाॾियुनि खे कढायां तोखे हथ सां कंहिंखे थो घुरायूं पंहिंजे चौकीदारनि खे ते चौकीदार खे मूंखे लॻाए न बा न माना मूंखे इज़त सां निकिरे थो या न माना मूंखे नथो लॻाए ए तोखे लॻाया पाण खे विकिणा हा पे मूंखे लॻाए असांजे दौर में साॻी अल फंब खे 4 नुक़्ता हुआ मञे कोन तुंहिंजे जो दौर में 4 नुक़्ता असांजे दौर में हिकिड़ो नुक़्तो कोन्हे हले शामतनि मां फसा थी